जी सिंध रहबर कमेटी जो सरबराही इजलास हैदराबाद में सखी सतार दिनों चोलियाणी हाउस ते जी सिंध महाज के चेयरमैन और रहबर कमेटी सरबराह रियाज़ अली चांडियो की सदरत में थी गुजरियो। इजलास में जसकम बशीर खान के सरबराह डॉक्टर नियाज़ कालानी, जी सिंध कौमी पार्टी के चेयरमैन नवाज़ खान ज़ौहर और जी सिंध तहरीक के अगवान रावल करनानी शिरकत कई। इजलास में फैसलो किया तो रहबर सिंध साईं GM की सालगिरह के सिंधी कौम की तारीख़ी घुर्जन मुताबिक यादगार करे मल्हायो वेंदो। उन मौके ते सन में सियासी जलसो कयो वेंदो। सहाफ़ी दोस्तों असां तव्हांजा शुक्रगुज़ार हूँ। जी सिंध रहबर कमेटी जो सरबराही इजलास हिते थियो जंहिंमें डॉक्टर नियाज़ कालानी साहब, जिसकम शहीद बशीर खान जो सरबराह, जी सिंध कौमी पार्टी जो सरबराह मोहतरम नवाज़ खान ज़ौहर, जी सिंध तहरीक जो असांजो मरकज़ी जनरल सेक्रेटरी रावल करनानी साहब ऐं ॿिया असांजा क़यादत जा दोस्त वेठा आहिनि। जी सिंध रहबर कमेटी फ़ैसिलो कयो आहे त रहबर सिंध साईं GM सैयद जी सालगिरह जो जलसो 17 जनवरी ते भरपूर नमूने सां क़ौमी जागरता ऐं क़ौमी जज़्बे तहत सन में मल्हाईंदासीं ऐं सॼी सिंध में साईं GM सैयद जे फ़िक्र जे रोशनी ऐं संदसि पैगाम हिकु दफ़ो ॿीहर वरी सॼी सिंध जे माण्हुनि खे दावत सां गॾु खणी वेंदासीं त सॼी सिंध सन अची गॾु थिए। अॼोके इजलास में रहबर कमेटी 73 जे आइन मुतलिक़ पंहिंजो इहो वर्जाव कयो आहे त 73 जो आइन क़ौमुनि जो क़ातिल आइन आहे। हीउ आइन असांजे वजूद वसीलनि जे ख़िलाफ़ आहे, पर इन आइन में का बि अहिड़ी तरमीम या तब्दीली जेका सिंध जे वजूद क़ौमी हैसियत ऐं वसीलनि खे वधीक फुरलुट कनि, उन जे ज़रिए उन जे ख़िलाफ़ असां मज़ाहिमत कंदासीं ऐं उहो असांखे क़बूल नाहे। सिंध असेंबली जेका बिहार मुतलिक़ करारदाद मंज़ूर कई आहे, असीं उन करारदाद जी मज़म्मत कयूं था। मौजूदा वक़्त में हिननि हालतुनि में करारदाद पेश करण जो मक़सदु उहा सिंध मुतलिक़ हिकु साज़िश था सम्झूं त धारी आबादगारी खे ॿीहर सिंध में वरी खणी ईंदा ऐं सिंधी डेमोग्राफी ख़िलाफ़ वञनि पिया का साज़िश करणु। असीं सिंध असेंबली जे मेंबरनि जी इन कयल हरकत खे सिंध सां धोखो ऐं जुर्म सम्झूं था। जी सिंध रहबर कमेटी हिन ॻाल्हि खे वर्जायो आहे त पाकिस्तान जा हुकुमरान सिंध जे वसीलनि माली, गैस, मादनियाती जंहिंमें गैस, तेल, कोयलो या समुंड ऐं दरिया या माली दौलत ऐं असांजी ज़मीन ते कब्ज़ो अहिड़े अंदाज़ में 80 सालनि ताईं कयो वियो आहे ऐं मौजूदा जेका सरकार आहे उहा ईअं असांजे वसीलनि ऐं मादनियात ते ऐं मिनरल्स ते कड़की पई आहे, जंहिंमें गोरख जो जबल या कींझर डंड या कारूंझर जा पहाड़ असांजे वतन ते पाकिस्तान जे हुक्मराननि जो अहिड़ो हमिलो आहे ॼणो एनिमी प्रॉपर्टी, दुश्मन जी मिल्कियत ते हमिलो सम्झी पंजाबिन हमले जी सूरत में असांजा वसीला पाकिस्तान जे हुक्मराननि फुरिया ऐं लुटिया आहिनि ऐं वधीक फुरण लुटण जे लाइ ही सभु साज़िशूं कयूं थियूं वञनि। सिंधी क़ौम खे इन कब्ज़ेगीरी ऐं लुटमार ऐं बुख ऐं बदहाली, मुआशी तबाही ऐं बीमारी जे हवाले कयो वियो आहे ऐं हथरादू डुकर आहे, अमन अमान जो ख़ात्मो आहे, मनुशात, करप्शन ऐं लुटमार जो राज आहे। असांजा वसीला लुटे, हुननि असांखे बुखियो ऐं बदहाल कयो आहे। इन जे लाइ सिंध जे माण्हुनि खे 80 साल जे तजुर्बे में ॾिसणो पवंदो त हीअ लुटमार आहे। हिते जमहूरियत, इंसाफ़, बराबरी, फेडरेशन, कानून न पर कब्ज़ेगीरी आहे। सिंध जा माण्हू हुन कब्ज़ेगीरी जे ख़िलाफ़ साईं GM जे फ़िक्र जे रोशनी में पंहिंजी जदोजहद मुनज़िम कनि, सिंध वतन ऐं उनजा वसीला बचाइनि। बुनियादी इंसानी हक़नि जो मुकमिल ख़ात्मो कयो आहे। आज़ाद प्रेस, इज़हार जे आज़ादी ऐं बुनियादी इंसानी हक़नि ऐं अदालतुनि उनजी तबाही कई आहे। पर सिंध में पुलिस ऐं हुकूमत अहिड़ी लाक़ानूनियत ऐं ॾाढ जो राज पे
कयो आहे जो फुल फ्राई हाफ फ्राई रोज़ जो मामूल आहे। माण्हुनि खे अपहाज कनि, माण्हुनि खे तज़लील कनि या मौत जी निंड सुम्हारनि, पर कानून जी हुक्मरानी जे ख़िलाफ़ रोज़ जो मामूल आहे त पुलिस ऐं हुकूमत कमु करे थी, उन जी मज़म्मत कयूं था। ऐं सिंध खे जंहिं मार्शलाई सूरत में रखियो अथव उहो नाक़ाबिले बर्दाश्त आहे। जीअं सिंध तहरीक जे अॻुवाणनि खे काल ठटे मां खणी पंहिंजे दुकाननि तो जिते हू सब्ज़ी ऐं फ्रूट खपाइनि पिया, उन्हनि खे खणी वञी कूड़ो मुक़ाबिलो ॼाणाए हिकिड़े खे ज़ाहिर कयो आहे, गोलियूं हणी अपहाज कयो अथनि ऐं ॿिए खे अञा ताईं गुम कयो वियो आहे। हिते माण्हू खणनि था जबरी गुमशुदगियूं या पुलिस करदी, इन जे ज़रिए उहे माण्हू अदालतुनि में पेश नथा कनि, पर माण्हुनि खे मौत जी निंड सुम्हारनि था या अपहाज कनि था। इन सॼे अमल जी मज़म्मत कयूं था। असांखे इहा लाक़ानूनियत क़बूल न आहे। सिंध जा माण्हू पंहिंजे वसीलनि पंहिंजे सां इज़त सां ज़मीन ते ज़िंदा रहणु चाहिनि था, पंहिंजे आज़ादी, इंसानी तरक्की ऐं इंसानी वक़ार जी बहाली सां गॾु। महिरबानी। जी सिंध। जंहिं त इजलास में पुनल सारियो, गफ़ार मीरजत, उन्नवर बुर्दी, डॉक्टर खुशहाल कालाणी, इलाही बख़्श चाचड़, पुनल जमाली, फैसल वगण ऐं ॿियनि शिरकत कई।